खुदा यार मथे के चक्कर था और सही साईं दादा के मथे वाला धक्का लगल है ॾाढो रस वही हो हाणे त हलंदे हलंदे चक्कर था अचनि किरी थो पवे इनखे पहिरियां अस्पताल खणी खुदा साईं दादा के जल्द अस्पताल पहुंचाणो आहे बस जल्दी कर बस हल 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 ले गाड़ी कबूतर अॼु त तूं मूंखे एॾो फ्रूट खारायो आहे जो मुंहिंजो त पेट थो फाटे बेबड़ी फ्रूट कीअं थी समझी केॾो सुठो हो अञा हे 10-12 नारियूं जेके पयूं आहिनि इहे बि खाइजां जीअं मुंहिंजो पुटु पारे हल अचे न ईअं सफ़ा लाल हुजे ॻाढ़ो लाल हुजे रत में छो जो खाईंदी त ताक़त थींदी वरी छोटू खे ताक़त ईंदी ऐं इहे जेके ॾाढ़ूं रखिया अथम आहिनि इहे ॾाढ़ूं बि खाइजां ये दाना दाना मोतिन वांगुर ये ॾाढ़ूं ये खा ऐं त छो जो रत वधंदो ॾाढ़ूं खाइण सां बि हा न पर कबूतर तूं एतिरो मूंखे फ्रूट खारायो आहे अञा बि खाराईंदे छा असली न मुंहिंजी हां ते चढ़ी बीठो आहे ईअं थो लॻे ॼण मां उल्टी कंदमि पैसा त जाम आहिनि इहे ॾाढ़ूं ऐं इहे वठां थो त बि कमु पुट लॻो पियो आहे पर इहे ॾाढ़ूं खाईंदे जूं खटूं मूंखे रिझा कबूतर जे तूं मूंखे एतिरो फ्रूट खाराईंदे न त हिन ॻोठ मां न फ्रूट खुटी वञे फ्रूट खुटियो त दादू मां वठी ॾिनो साईं नवाब शाह काज़ी अहमद नौशरो मोरो हुकुमा तुंहिंजो फ्रूट काॾे वियो मां चाहियां थो त मुंहिंजो पुटड़ो सेहतमंद हुजे पोइ ॾिस मां कीअं थो आसमान ते उॾारियां साईं कीअं थो कॾा बाजियूं भरे आऊं आया छड़ो कबूतर केॾी महिल हिन कपर केॾी महिल हुन कपर बेबी गुट को कबूतर तूं कॾहिं आसमान ते उॾियो आहे जो पंहिंजे पुट खे उॾाईंदे मां न उॾामियो आहियां त मुंहिंजो पुट मथे उॾामिबो ही कल्टियूं खाईंदो ही कल्टियूं बेबड़ी हिकिड़ो तोखे कलामड़ो ॿुधायां न न कबूतर मां तुंहिंजो को बि कलाम न ॿुधंदमि तोखे थोरो ई थो ॿुधायां वो जेको अचण वारो नंढड़ो आहे न उनखे थो ॿुधायां दिल करे चूं चा चूं दिल करे चूं चा चूं आहा चूं चा चूं उनखे थो ॿुधायां छो जो हो बि चूं चा कंदो ईंदो पहिरियों तूं हाणे ई कर शाहू ऐं रबू खे वठी डेसर वञे ऐं तूं ॿ टे ॾींहं उते रहिजांइ छो त साईंदास खे वठी कामू खाना थाणे ते विया हूंदा ऐं तव्हांजे ख़िलाफ़ पुलिस जो ज़ोर वधंदो तव्हांजी ॻोल्हा में पुलिस जे बगले ते ज़रूर ईंदी मां नथो चाहियां तव्हां गिरफ़्तार थी वञो फिलहाल करी वञो जी मुझे न साईं हाँ खैरू सही तो चवाएं फिलहाल तो उन्हनि खे दहशत रोटी वञ किथां न किथां हथ पेराणी तव्हांजी बारो बार ज़मानत करायां थो बाबा जी अवां खे बहितर लॻे मुझे न साईं हाँ जल्दी वञण जी कर त तव्हां पुलिस अची किथे गिरफ़्तार न करे वञे ठीकु आहे मुझे न साईं बाबा मां हाणे जो हाणे रबू ऐं शाहूअ खे दहसर ॾांहुं वठी थो वञां ठीकु आहे ख़ुदा अम्मा अम्मा चाचा शाहू ऐं रबू ऐं खेरे मामा साईं दादा खे मरणी करे छॾियो आहे छा हा मां पुलिस छापा हणी शाहू जन खे ॻोल्हे रही आहे मां तोखे चवंदी न आहियां त रब वटि देर आहे पर अंधेर न आहे हाणे जेल में पियो सड़ंदो लोफरनि सां गॾु ख़ुदा जो को कहर पवेसि वेल करे छॾियईं असांजे लाइ हा मां ख़ुदा करे इन शाहूअ खे ऐं रबूअ खे ऐं खेरे खे पुलिस गिरफ़्तार करे वठे ऐं उमिरि भर जे लाइ टीप लॻी वञे ये मां जी झोली आहे अलाह कंदो सिर चट थी वेंदनि ॻोल्हिया न लभंदा जिन मुंहिंजे बचड़े सां वेल कया बर्दाश्त जी हद थी वई वधीक असांखां बर्दाश्त कोन थो थिए महिरबानी कजो हिकिड़ी असां जॾहिं बंदूकूं खणी भेड़े लाइ निकिरूं त असांखे तव्हां न रोकजो छो त हाणे असां कंहिंजे बि चवण ते कोन रुकबासीं ऐं असांजा ही पेर
शाहू ऐं रब्बूअ जे सीने ते पवंदा। ॻाल्हाए दम कई आ, अञा ॻाल्हाईंदे। वैसे असांजो रत थो टिके रत। करूं करूं माण्हू असांखे कुटियूं हलिया वञनि ऐं असां माठ करे वेही रहूं। नरेश हाणे असां खां इहो कोन थो पुॼे। थोरो बि साईंदास जी रत ॾिसी जज़्बात में अची साईंदास खे वठी ॿियो जहिड़ो करण मुंहिंजी रोक ते बि कोन रुकियो हो। नतीजो छा निकितो? रस्ते में हमरा अॻे बेहोशी जा दौरा पिया पवनि। इहो त शुक्र करजो मां ऐं मुरियल वक़्त ते पहुची वियासीं ऐं हमरा खे इस्पताल पहुचासीं। न त हमरा त पूरो थियो। हाशिम जज़्बात में न अच, थोरो होश खां कमु वठ। होश खां होश होश होश। कहिड़े होश खां कमु वठूं? हिते असांजा मुड़ुस वञनि चट थींदा ऐं असां होश में पूरा हुजऊं। हाशिम शाहू रबू ऐं इहे नवरा वाठा अलाए काथे निकिरी विया। सूबेदार सिकंदर बि ॾाढो ॻोल्हियो पर हथ न चढ़िया पर काॾे विया। जॾहिं इहे लभंदा घटि न थींदा। हाशिम बाबा साईं जो चयो वठे माठ कर। हाशिम साईंदास खे धक लॻण जो अहसास मूंखे बि आयो पर यार जज़्बात में अची को ग़लत कदम खणण खां बहितर आहे त माण्हू कानून जो सहारो वठे। वैसे कानून जो सहारो टिजण ऐं बुज़दिल माण्हू वठंदा आहिनि। ही हाशिम न, छो त हिकु हाशिम जंग जे 100 शींहनि जे बराबरि आहे। राणी जी तूं परेशान न थी। मूं फोन करे मालूम कयो हाशिम रेस कांबू खान वटि वेठल आहे। हुनखे हरगिज़ जहिड़ो करणु कोन ॾींदो। बाबा वॾा अलाह सां ई केयर करे जेके त मुंहिंजा ॾोह था रखनि त हाशिम किथे जज़्बात में अची खून न करे विझे। बाबा वॾा बाबे हाशिम खे तूं रोकीस न। ईअं न थिए त वॾी जी ताक़त उथी वियो मामा खे मारे छॾे। भला तुंहिंजे मामे खे कहिड़ो ज़रूरु हो जो वांगारू थी अची विड़ियो साईंदास सां? मामे केरे जी त मत मुझी वई आहे। अजायो परावन गछन में तो अचे पियो। खैरू आहे तुंहिंजो मामू पर वॾो शैतान आहे। ठरियल बाहि खे पियो फूका ॾींदो आहे। मां त सम्झां थो जॾहिं जहिड़े जे लाइ ॾका पूजियूं शाहूअ खे सभु तुंहिंजे मामे जूं। न न कुंज तूं त न रो। हाशिम अचे त मां ऐं बाबा सम्झायूं था। तुंहिंजे मामे खे कुझु बि न थींदो। अम्मा कुंज मुंहिंजी न्याणी ॾाही थी सब्र कर। मां तोखां वाइदो थो करियां तुंहिंजे मामे खे कुझु बि कोन थींदो। जनेसर खान केॾां थो वञी? जनेसर न ॻाल्हाई थो न हथ थो मिलाई। तोसां मसलो छा आहे? अरे रे कबूतर मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। अरे तूं मुंहिंजे कहिड़े कम आयो आहीं जो तोखे मां हथ मिलाया? कहिड़ी ॻाल्हि तो करी? तूं हुकुम कर त आसमान जा तारा लाहे ॼाए। अरे कबूतर मूंखे आसमान जा तारा न खपनि। हिकु तारो जेको ज़मीन ते थो भरे ओला थो ॼाणे। कबूतर उहो तारो वॾो चमकीलो आहे जंहिंजी रोशनी मुंहिंजे अंदर में समाइजी वई आहे। कबूतर मूंखे उहो तारो भेजे। जनेसर ज़मीन ते तारा न हूंदा आहिनि बाक़ी बल्ब ऐं राटूं चवीं त खोड़ कंहिंजी ओताक तां लाहे ॼाए। अरे कबूतर कबूतर मुंहिंजी ॻाल्हि सम्झ। अरे मां सोणीअ जी तो ॻाल्हि कयां। जनेसर एतिरो तो असांखे बेग़ैरत सम्झो आहे छा? न्याणियुनि जा नाला पे तो वठी? हाँ दिमाग़ त ठीक अथई? कबूतर जनेसर तुंहिंजा ये सभु कम मां कंदुसि पर ख़र्चड़ी ॾींदे नोटनि खे वाह त सोणी खे तुंहिंजा सलाम ॾियां। अरे सलामनि सां गॾु
एक ॿियो कमु कर, होड़ी फारूक जे विच में रोड फेड़ विछ, ॿई दिलियूं हिक ॿिए खां धार थी वञनि ऐं सोड़ी मौजी थी वञे। चने सर कबूतर के खर्ची करा तुझा सब कम थी वेंदा। ॿियो ॿुधा? अरे कबूतर खोल खर्ची खोल, बस मुझे कम जी मड़ी पारत हो जाई। बेसन में तू मांगो अचे खर्चो 1000 जो लोट अचे, बस न हाणे तो कुछ आई ना। मुझे भेण शायद मुझे पेरन जो पंध इते ही पूरो थियो। कंडन जिया से जहयाती, कंडल जिया से जहयाती, कंडल जिया से जहयाती। अदा पलिया छो तुझो पेर चाउट को मथे बी रहियो? कीअं टिपाहिण दर जी चाउंट मुंहिंजी भेण, हिन चाउंट सां हिननि पेरनि खे धिके ॿाहिरि कढियो वियो। जिजा तो मुंहिंजी भेण त किथे हिन नाबागनि पेरनि जे पवण सां मुंहिंजे भेण जो ही हाल बेहाल न थी वञे। मुंहिंजी भेण अदा ही गल शाहूअ जो न, तुझी भेण जो आहे, भेण जो। तू अच अच मुंहिंजा भाउ, अच अच मुंहिंजे घर। मुंहिंजी भेण शायद मुंहिंजे पेरनि जो पंध इते ही पूरो थियो। मूंखे चाउंट टिपण ते मजबूर न कर मुंहिंजी भेण। मुंहिंजा भाउ, तू पंहिंजो पेर हिन भेण जी सीने ते रखी मुंहिंजे अंगण ते अच, तुझी भेण खे सुकून मिली वेंदो। कंडन जिया से जहयाती, कंडन जिया से जहयाती, कंडन जिया से जहयाती। अच कंडन जिया से जहयाती, कंडन जिया से जहयाती, कंडल जिया से जहयाती। बख्ता पुत्र, बख्ता पुत्र। बख्ता पुत्र, ओ बख्ता पुत्र। मुंहिंजी भेण वक्त पुट जी बांसुरी में केॾो न सुरूर आहे, केॾो न दर्द आहे। अदा खुशी ॾिठी काथे आहे मुंहिंजे वक़्तु। मां सम्झी वियुसि, हिन मामे जे दर्द जो किताब ज़रूर पढ़ियो हूंदई। हुनजे हर बाब में दर्द की दर्द लिखियल आहे। रेशम, तुझे वारनि में लॻायल इहो गोली तुंहिंजी सूंहं भरिजी बीठो आहे। मां साता मुंहिंजी सूंहं त तूं आहीं। त पोइ भला वारनि में लॻायल हिन गुल खे हटाए छॾ। जी मुंहिंजो मतिलबु आहे त मां तुंहिंजे लाइ तुंहिंजो ई तो आहियां न। रेशम जी मां तो चवां त तुझे वारनि में जेको लॻल गुल आहे, इन गुल तुंहिंजी इज़त वधाए छॾी आहे। मूंखे बि हिकिड़ो गुल घुरिजे जेको असांजो वारिस हुजे, असांजी मिल्कियत जो मालिक हुजे। हाँ खैरू तेरे खबर है सिर ख्याल तो रखी थो न। मुझ न साईं, बाबा दे सर असांजो तमामु सुठो ख्याल रखियो आहे। हाँ बाबा, तो न ख्याल रखंदो
दयासर मुंहिंजो जिगरी यार आहे, ॿी के शइ जी तकलीफ़ कोन्हे न। न मदन साईं, बाबा हिते काई बि तकलीफ़ न आहे, बाक़ी परेशानी आहे ज़मीन जी। खैरो वज़ीर बशकू सजण खे ज़मानत ते आज़ाद करे आयो आहे, ज़मीनुनि जी मालिकी बि थी वेंदी। हेॾा जो तूल को न कर, बाक़ी सूबेदार सिकंदर तुंहिंजी जांच लाइ आयो, ऊचा काचा करे हलियो, कुझु ॾींहं हुआ हेॾा रहो जेसीं मां तव्हांजी ज़मानत करायां। ऐं हा मां यार दयासर खे सलाम चइजांइ। चङो पोइ ख़ुदा हाफ़िज़। हा बाबा, वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। बाबा साईं खैरू त खैरू हाणे मुंहिंजो कमदार आहे। शाहू रबू ऐं खैरू साईंदाद खे धकणी रतो रत करे छॾियो अथनि। पुलिस हुननि जी ॻोल्हा में आहे। मूं खे दयासर हटारे छॾियो आहे। बाबा साईं लाकब में रही रही हथनि में ख़ारिश पइजी वई आहे, हाणे हिननि हथनि में हथियार हुजणु घुर्जे। मुजन साईं, असांजो पहिरियों शिकार सूबेदार सिकंदर आहे। बस हाणे बस चरियो वई छा? कानून कानून आहे, कानून साफ़ करण नाहे करणी। त पोइ मुजन साईं बंगुल ऐं हाजी शरीफ़ ॼण बंगुल आज शरीफ़ सां सुभाणे ॻाल्हाईंदासीं। फ़िलहाल मां तकल आहियां, आराम कंदुसि। अच्छा नंबर छा पियो सोची हिते वियो? छा ॿुधाई, सोचां पियो त मुंहिंजे मोए खां पोइ इहो छोरो को बि ॿूटो न ॿारींदो। रही कही जेका मुंहिंजी ज़मीन आहे या घर आहे, इहे बि खपाए चट करे छॾे। चन्ने सर वॾो आड़ी काबा ॾिसी दुनिया खे कीअं थो टांडा ॾे। यार आउं त मारनि छोरे चने सर का थूम ई कोन थो ॾिसां। तुर खान कल कलो को ॾींहुं हू छोरो शाहू पनाह वारो भाउ पाण वॾनि सां छटकाए बिछार। हीअं हुअणु खपे न, विड़े रखे माण्हू खे वॾे सां विड़े। बाक़ी यतीमनि ग़रीबनि सां विड़ी माण्हू छा कंदो? हुन साईंदाद खे लच्छियूं हणी रतो रत करे छॾियो। ऐं हे मारो छोरो चने सर रुगो डाड़ मथां डाड़ हणंदो वतंदो आहे त चने सर जी चाल दिल ते चए थी त पोइ सौटा ठोकियां जे यादि करे यार ज़िंदगी का। चाचा हाणे कावर खे छॾ, हलो ओता ते महिमान आया। हले यार तुंहिंजे केॾा महिमान आया। साईं जी यानी खैर त आहे न? अच्छा सोनी सोनी अहिड़ा हाल छो कया अथई? केरु त आहे न मुंहिंजी राणी। हा सोनी तूं चुप छो आहे? ॿुधाए छो नथी? कंहिं कुझु चयो अथई छा भला? बाबा पलिया, बाबा अॼु मां लुटिजी वयमि। छा लुटिजी? सोनी छा थियो? छा थियो? अॼु राणी अॼु मूंसां क़िस्मत कहर करे वई थी। किस्मत फारूक ॾांहुं त ख़ैर आहे न? उन ॾांहुं ख़ैर आहे बाबा, पर अॼु तुंहिंजी सुहिणी धीअ जी सीत मेरी थी वई आहे ऐं हुनजे दामन में बदनामीअ जो दाग लॻो आहे। छा थी चवीं धीअ? तूं छा थी चवीं? केरु आहे उहो जंहिं तुंहिंजे मथे तां पोती लाथी आहे? केरु आहे उहो जंहिं तुंहिंजी अखियुनि में लुड़क ॾिना आहिनि? केरु आहे उहो जेको तोखे पेरनि उघाड़े हेॾां मोकिलियो आहे? कसम ख़ुदा जो हुनजो नालो खण, उनजा 14 टुकड़ करे ज़मीन में दफ़न न करियां। मुंहिंजो नालो पलियो न आहे, पलियो। मां हुनजी ज़िंदगी में तेज़ाब बणिजी वेंदुसि। ॿुधाए धीअ केरु आहे? नालो खण। बाबा बाबा मूं तोखे ॿुधायमि न, ही सभु हानियो मूंसां मुंहिंजी क़िस्मत कयो आहे। धीअ इन क़िस्मत जो असां कहिड़ो ॾोह कयो आहे? हर भेरे असां ते वार थी करे, असां ते कहर थी करे,
कहिड़ो ॾोह कयो आहे असां हिन क़िस्मत जो। हिन क़िस्मत असां सां वॾा हाञा कया। हर वार असां ते क़िस्मत 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 करकी थी पवे। वञूं त काॾे वञूं? यानी तूं रुॻो इहो ॿुधाए त तोसां थियो छा आहे? बाबा मञिया किस्मत असां सां अहिड़ा खेॾ छो खेॾंदी आहे? गोलीअ सां मरियल त बची वेंदो आहे, पर किस्मत जो मरियल न बचंदो आहे। फारूक मुझे तॾहिं जरा सां चाहत जो पौधा नड़ी मूंखे घरां कढी छॾियो। हा सोड़ी खुदा फारूक ईअं कयो? बस कर मुंहिंजी भेण। कंडन जिया से जयाती, 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 कंडन जिया से जयाती। कबूतरा जे तू मूंखे एतिरो फ्रूट खाराईंदे न त हिन ॻोठ मां न फ्रूट फुटी वञे। फ्रूट खुटियो त दादू मां वठी ॾींदो साईं। नवाब शाह काज़ी अहमद नौशरो मोरो हुकुमा तुंहिंजो फ्रूट काॾे वियो? मां चाहियां थो त मुंहिंजो पुटड़ो सेहतमंद हुजे। पोइ ॾिस मां कीअं थो आसमान ते उॾारियां साईं, कीअं थो कॾा बाजियूं भरी। आऊं आहियां अछड़ो कबूतर, केॾी महिल हिन कपर केॾी महिल हुन कपर। बेबी गुट को कबूतरा तूं कॾहिं आसमान ते उॾियो आहे जो पंहिंजे पुट खे उॾाईंदे? मां न उॾामियो आहियां त मुंहिंजो पुट मथे उॾामिबो। ही कल्टियूं खाईंदो, ही कल्टियूं। बेबड़ी हिकिड़ो तोखे कलामड़ो ॿुधायां? न न कबूतरा मां तुंहिंजो को बि कलाम न ॿुधंदमि। तोखे थोरो ई थो ॿुधायां, वो जेको अचण वारो नंढड़ो आहे न उनखे थो ॿुधायां। दिल करे चूं चा चूं, दिल करे चूं चा चूं, आहा चूं चा चूं, उनखे थो ॿुधायां। छो हो बि चूं चा कंदो ईंदो। पहिरियों तूं हाणे ईअं कर, शाहू ऐं रबू खे वठी डेसर ॾांहुं वञे ऐं तूं ॿ टे ॾींहं उते रहिजांइ। छो त साईंदास खे वठी कमु खाना थाणे ते विया हूंदा ऐं तव्हांजे ख़िलाफ़ पुलिस जो ज़ोर वधंदो। तव्हांजी ॻोल्हा में पुलिस हिन बंगले ते ज़रूर ईंदी। मां नथो चाहियां तव्हां गिरफ़्तार थी वञो, फिलहाल टरी वञो। जी मुजन साईं। हा खैरू सही थो चवां। फिलहाल तूं हुननि खे डेसर रोटी वञ, किथां न किथां हथ पेर हणी तव्हांजी बारो बार ज़मानत करायां थो। बाबा जी अव्हांखे बहितर लॻे मुजन साईं। हा जल्दी वञण जी कर, छो त पुलिस अची किथे गिरफ़्तार न करे वञे। ठीकु आहे मुजन साईं। बाबा मां हाणे जो हाणे रबू ऐं शाहूअ खे दहेसर ॾांहुं वठी थो वञा। ठीकु आहे, ख़ुदा हाफ़िज़। अम्मा अम्मा कहिड़े होश खां कमु वठूं? हिते असांजा मुड़ुस वञनि चट थींदा ऐं असां होश में पूरा हुजूं। हाशमा शाहू रबू ऐं इहे नवरा वाठा लाइ काथे निकिरी विया। सूबेदार सिकंदर बि ॾाढो ॻोल्हियो पर हथ न चढ़िया पर काॾे विया। जॾहिं इहे लभंदा घटि न थींदा। हासिम बाबा साईं जो चयो वठो माफ़ कर। हाशमा साईंदास खे धक लॻण जो अहसास मूंखे बि आहे, पर यार जज़्बात में अची को ग़लति क़दम खणण खां बहितर आहे त माण्हू कानून जो सहारो वठे। वैसे कानून जो सहारो रिजण ऐं बुज़दिल माण्हू वठंदा आहिनि। ही हाशिम न, छो त हिकु हाशिम जंग जे 100 शींहनि जे बराबरि आहे।
रानी थी तू परेशान न थी मूं फोन करे मालूम कयो हाशिम रेस कांबू खान वटि वेठल आहे हुनखे हरगिज़ जहिड़ो करणु कोन ॾींदो बाबा वॾा अलाह सां ई केयर करे चेती त मुंहिंजा ॾोह था रखनि त हाशिम किथे जज़्बात में अची खून न करे विझे बाबा वॾा बाबे हाशिम खे तूं रोकीस न ईअं न थिए त वॾी जी औताक़त उथी वियो मामा खे मारे छॾे भला तुंहिंजे मामे खे कहिड़ो ज़रूर हो जो वांगारू थी अची विड़ियो साईंदाद सां मामे केरे जी त मत मुझी वई आहे अजायो परावन दक्षिण में थो अचे पियो खैरू आहे तुंहिंजो मामू पर वॾो शैतान आहे ठरियल बाहि खे फूका ॾींदो आहे मां त सम्झां थो जॾहिं जहिड़े जे लाइ ॾका पूजियूं शाहूअ खे सभु तुंहिंजे मामे जूं न न कुंज तूं त न रो हाशिम अचे त मां ऐं बाबा सम्झायूं था तुंहिंजे मामे खे कुझु बि न थींदो अम्मा कुंज चाचा शाहू ऐं रबू ऐं खेरे मामा साईं दादा खे मरणी करे छॾियो आहे छा हा मां पुलिस छापा हणी शाहू जन खे ॻोल्हे रही आहे मां तोखे चवंदी न आहियां त रब वटि देर आहे पर अंधेर न आहे हाणे जेल में पियो सड़ंदो लोफरनि सां गॾु ख़ुदा जो को कहर पवेसि वेल करे छॾियईं असांजे लाइ हा मां ख़ुदा करे इन शाहूअ खे ऐं रबूअ खे ऐं खेरे खे पुलिस गिरफ़्तार करे वठे ऐं उमिरि भर जे लाइ टीप लॻी वञे ये मां जी झोली आहे अलाह कंदो सिर चट थी वेंदनि ॻोल्हिया न लभंदा जिन मुंहिंजे वचड़े सां वेल कया बर्दाश्त जी हद थी वई वधीक असांखां बर्दाश्त कोन थो थिए महिरबानी कजो हिकिड़ी असां जॾहिं बंदूकूं खणी भेड़े लाइ निकिरूं त असांखे तव्हां न रोकजो छो त हाणे असां कंहिंजे बि चवण ते कोन रुकबासीं ऐं असांजा ही पेर शाहू ऐं रबूअ जे सीने ते पवंदा ॻाल्हाए दम कई या अञा ॻाल्हाईंदे वैसे असांजो रत थो टिके रत करूं करूं माण्हू असांखे कुटियूं हलिया वञनि ऐं असां माठ करे वेही रहूं नरेश हाणे असांखां इहो कोन थो पुॼे थोरो बि साईंदाद जी रत ॾिसी जज़्बात में अची साईंदाद खे वठी ॿियो जहिड़ो करण मुंहिंजी रोक ते बि कोन रुकियो नतीजो छा निकितो रस्ते में हमरा अॻे बेहोशी जा दौरा पिया पवनि इहो त शुक्र करजो मां ऐं मुरियल वक़्त ते पहुची वियासीं ऐं हमरा खे इस्पताल पहुचासीं न त हमरा त पूरो थियो हाशिम जज़्बात में न अच थोरो होश खां कमु वठ होश खां होश 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 खुदा यार मथे के चक्कर था और सही साईंदाद के मथे वाला धक लॻल आहिनि ॾाढो रस वही वियो अथसि हाणे त हलंदे हलंदे चक्कर था अचनि त किरी थो पवे हिनखे पहिरियां अस्पताल खणी थोड़ा साईंदाद खे जल्द अस्पताल पहुचाइणो आहे बस जल्दी कर बस हल 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 ॿिए गाड़ी में कबूतर अॼु त तूं मूंखे एॾो फ्रूट खारायो आहे जो मुंहिंजो त पेट थो फाटे बेबड़ी फ्रूट कीअं थी सम्झी केॾो सुठो हो अञा हे 10-12 नारियूं जेके पयूं आहिनि इहे बि खाइजां जीअं मुंहिंजो पुटु पारे हल अचे न ईअं सफ़ा लाल हुजे ॻाढ़ो लाल हुजे रत में छो जो खाईंदी त ताक़त थींदी वरी छोटू खे ताक़त ईंदी ऐं इहे जेके ॾाढ़ूं रखिया अथम आहिनि इहे ॾाढ़ूं बि खाइजां ये दाना दाना मोतिन वारन गुर ये ॾाढ़ूं ये खा ऐं त छो जो रत वधंदो ॾाढ़ूं खाइण सां बि हा न पर कबूतर तूं एतिरो मूंखे फ्रूट खारायो आहे अञा बि खाराईंदे छा
असली न मुझे हाँ मथे चढ़ी बिठो आ ये तो लगे जण मां उल्टी कंदम पैसा त जाम आहिनि इहे ॾाढ़ूं इहे वठां थो त कमु पुट लॻो पियो आहे पर इहे ॾाढ़ूं खाईंदे जूं खटूं मूंखे रिजा चटी मुंहिंजी न्याणी ॾाही थी सब्र कर मां तोखां वाइदो थो करियां तुंहिंजे मामे खे कुझु बि कोन थींदो जनेसर खान केॾां थो वञी जनेसर न ॻाल्हाई थो न हथ थो मिलाई तोसां मसइलो छा आहे अरे रे कबूतर मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध अरे तूं मुंहिंजे कहिड़े कम आयो आहीं जो तोखे मां हथ मिलाया कहिड़ी ॻाल्हि थो करी तूं हुकुम कर त आसमान जा तारा लाहे ॼाए अरे कबूतर मूंखे आसमान जा तारा न खपनि हिकु तारो जेको ज़मीन ते थो भरे भोला थो ॼाणे कबूतर उहो तारो वॾो चमकीलो आहे जंहिंजी रोशनी मुंहिंजे अंदर में समाइजी वई आहे कबूतर मूंखे उहो तारो घुरिजे जनेसर ज़मीन ते तारा न हूंदा आहिनि बाक़ी बल्ब ऐं राटूं चवई त खोड़ कंहिंजी ओताक तां लाहे ॼाए अरे कबूतर कबूतर मुंहिंजी ॻाल्हि सम्झ अरे मां सोणीअ जी थो ॻाल्हि कयां जनेसर एतिरो तो असांखे बेगर त सम्झो आहे छा न्याणियुनि जा नाला पियो थो वठी हा दिमाग़ त ठीकु अथई कबूतर जनेसर तुंहिंजा इहे सभु कम मां कंदुसि पर ख़र्चड़ी ॾींदे नोटनि खे वहा त सोणी खे तुंहिंजा सलाम ॾिया अरे सलामनि सां गॾु हिकु ॿियो कमु कर सोणी ऐं फारूक जे विच में रोड फेड़ विछ ॿई दिलियूं हिक ॿिए खां धार थी वञनि ऐं सोणी मौजी थी वञे जनेसर